शादी जो काज हुजे या कोई जशन मेलो या ख़ुशी जो मौक़ो जेकॾहिं को ॻाइणो मौजूदु हूंदो आहे त हुन खां फरमाइश कई वेंदी आहे। जेकॾहिं न त इको साउंड ते हो जमालो गीत वॼायो वेंदो आहे ऐं काज या मेले में शरीक माण्हू दायरे में रक़्स कंदे हो जमालो जो मिसरो बि दोहराईंदा आहिनि। हो जमालो गीत सिंध जी सक़ाफ़त जो अटल हिसो बणिजी चुको आहे। पर छा तव्हां ॼाणो था त ही जमालो केरु हो? छा वाकई उन जो सखर जे पुल सां को तालुक़ आहे या रुगो कहाणियूं घड़ियूं वयूं आहिनि? अचो त हो जमालो जो पतो लॻायूं। मां आहियां फ़हमीदा रियाज़, तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। आबदा परवीन खां वठी असगर खोसे ताईं हर सतह हर उमिरि जे ॻाइणनि इहो जमालो गीत ॻायो आहे। सिंध हुजे या हिंद, यूरोप ऐं अमरीका, हुन जी गूंज हर हंधि आहे। सिंधी कल्चर ॾियारो ते टाइम स्क्वायर न्यूयॉर्क जो चौक बि हिन गीत सां गूंजे थो। पर गुज़िरियल 2 ॾहाकनि खां लेंस डाउन पुल यानी रोहड़ी ऐं सखर वारी पुल बाबति हिकु दास्तान ज़ोर वरितो आहे। ख़ासि तौर ते सोशल मीडिया पोस्टुनि ऐं व्लॉग्स ऐं स्टोरियुनि में इहो आम कयो वियो आहे त हो जमालो सखर वारी पुल सां मनसूब आहे। जॾहिं लेंस डाउन पुल ठही तयारु थी त उन तां रेलगाॾी हलाइण लाइ को ड्राइवर तयारु न हो। तॾहिं जेल में मौजूदु मौत जे सज़ा वारे हिकु कैदी खे चयो वियो त जेकॾहिं हू हितां रेल हलाईंदो त संदसि सज़ा माफ़ कई वेंदी। हिकु कैदी इहा आछ क़बूल कई ऐं रेल हलाई। हुन कैदीअ जो नालो जमाल हो, जेको गीत में अची जमालो बणिजी वियो। छा ही हक़ीक़त आहे या अफ़सानो या कूड़ खे सच बणायो वियो आहे? सहाफ़ी ऐं अदीब मुमताज़ बुखारी हिन ते हिकु दिलचस्प तहक़ीक़ कई आहे। हू लिखे थो त लेंस डाउन पुल जो सखर वारो चैनल 1885 में मुकमल थियो, जंहिं तां रेलगाॾी में वज़नी पत्थर विझी हलाई वई, जंहिं जूं तस्वीरूं बि मौजूदु आहिनि। ही पुल नंढी आहे। ॿियो मरकज़ी पुल रोहड़ी चैनल सजे थो, जेको 1989 ईस्वी में खोलियो वियो। हुन वक़्त जे रेलवे मैनुअल मूजिबि इंजण को अनजाण माण्हू नथो हलाए सघे। केतिरनि ई महीननि जी तरबियत खां पोइ ई कंहिं लाइ रेल हलाइण मुमकिन हूंदो आहे। मुमताज़ बुखारी सवाल करे थो त जॾहिं 1989 में लेंस डाउन पुल जो इफ्तिताह थियो त सखर में का जेल न हुई, त पोइ मौत या उमिरि कैद वारो कैदी किथां आयो? सखर में जेल 20 सदी में ठही। उन खां अॻु जेल शिकारपुर या ख़ैरपुर मीरस में हुई। शिकारपुर में जेल 1876 में मुकमल थी, जंहिं में सखर जी बखर किले मां कैदियुनि खे मोकिलियो वियो हो। मतिलब त पुल जे इफ्तिताह वक़्तु सखर में का जेल न हुई। लेंस डाउन पुल रोहड़ी में आहे। 20 साल अॻु ताईं हुन खे रोहड़ी वारी पुल या कैंची वारी पुल चयो वेंदो हो। पोइ जमालो गीत में हुन खे सखर वारी पुल कीअं चयो वियो? हालांकि 1941 में शाया थियल किताब सखर सुहारो में बि हिकु अहिड़ी रवायत आहे त हिकु कैदी खे रेल हलाइण लाइ चयो वियो, पर हुन में किथे बि उहो नाहे लिखियो त हो जमालो या जमाल हो। हिन किताब में बि हिन खे रुगो ॿुधल ॻाल्हि चयो वियो आहे। सखर वारी पुल असल में सखर बैराज आहे, जेको 1932 ईस्वी में मुकमल थी। सिंध जे मशहूरु तारीख़ नवीस रहीमदाद ख़ान मौलाई शेदाई जी अकेडमी तरफ़ां शाया थियल किताब सखर जा मुसलमान ऐं हिंदू बुज़ुर्ग बि में शेर मोहम्मद बलोच बाबति ॼाण ॾिनी वई आहे, जेका मौलाई शेदाई जो वालिद हो। शेर मोहम्मद ख़ान तमामु बहादुर माण्हू सम्झो वेंदो हो, छाकाणि त 1888 ईस्वी में लेंस डाउन पुल ठहण खां पोइ हू पहिरियों हिंदुस्तानी ड्राइवर हो जंहिं हिन पुल तां रेलगाॾी हलाई। मौलाई शेदाई पंहिंजे वालिद शेर मोहम्मद खां पोइ रेलवे में नौकरी कई। लॻे थो त हुन पंहिंजे वालिद खां इहा ॻाल्हि ॿुधी ऐं लिखी हूंदी या रेलवे में हुजण करे खेसि इहा ॼाण हुई। तंहिं करे सिंधी गीत में हो जमालो वारो जमाल को अहिड़ो कैदी न हो जंहिं रोहड़ी वारी यानी कैंची वारी पुल तां रेल हलाई हुजे। जमालो गीत में हिकु मिसरो मुंहिंजो जमालो जतन सां गॾु बि अचे थो। जत हिकु बलोच कबीलो आहे। वक़्त सां गॾु जमालो गीत में केतिरनि ई माण्हुनि पंहिंजा रंग भरिया। अहिड़ी तरह हुन जी तारीख़ बि का हतमी न आहे ऐं हुन जो को दस्तावेज़ी सबूत बि मौजूदु न आहे।